राशिद हुजूर अलैहिस्सलाम जी
वॾी करम नवाज़ी आहे जो असांखे अल्लाह इंसान बनायो, इंसान बनाए मुसलमान बनायो, रसूलुल्लाह जो आशिक़ रसूल दिल बरदस्त फ़कीर जो मुरीद बनायो। वक्त असांजा भला आहिनि जो नबियत जो सरदार असांजो नबी आहे, वलियत जो सरदार असांजो पीराने पीर दस्तगीर आहे। सुभान अल्लाह। अल्लाह जे फज़ल ऐं करम सां मां तव्हांखे ॿुधायां थो त जॾहिं ज़ाहिर में इंसान हबीब अलैहिस्सलाम जा आशिक़ दुनिया छॾींदो आहे अल्लाह जो वली, त उन वलीअ जी विलायत जो एतिरो वधीक पावन थी वेंदो आहे जेकॾहिं वो दुनिया ते ज़िंदा दरबार ते खानकाह ते 500 मेल ते ॿुधे, पर जे हदीस पाक आहे मज़ार में वञे त वो 5000 मेल ते पंहिंजे मुरीद जो सर ॿुधंदो आहे। सुभान अल्लाह। ही कामिल मुर्शिद जो कमाल आहे। जेको मदीने वारो साईं में सदु करे त ॿुधा त रसूलुल्लाह सदु ॿुधंदो या न ॿुधंदो ॿुधंदो। अल्लाह जे गुरू तमाम क्या तो सल्लल्लाहु अज़ीज़ुन अलैहि जेको तव्हांजे लाइ अज़ीज़ तव्हांखे वेझो तव्हां उनखे प्यारा आहियो, एतिरे क़दुरु तव्हांखे उहो प्यार रखंदो आहे तव्हां सां। कंडो हिते लॻंदो आहे आमिना जो लाल गुंबद क़दरा में, उते चवंदो आहे त मुंहिंजा उम्मती तोखे कहिड़ी तकलीफ़ परवाह। सुभान अल्लाह। अल्लाह जी ज़ात इनके सॼो अज़ीज़ अज़ीज़ुन अलैहि मा तुम हरीस। अल्लाह जो हबीब हरीस भी आए, को माल जो हरीस हूंदो आहे, को जान जे लाइ, को मिल्कियत वधाइण जे चकर में, को दौलत वधाइण जे चकर में, को बिल्डिंग वधाइण जे चकर में, पर हुजूर तो फरमाए मां चवंदो आहियां मुंहिंजो उम्मती वधी वञे, उम्मती नमाज़ी थी वञे, उम्मती रोज़ात थी वञे, उम्मती मस्जिद सां प्यार करे, कुरान सां प्यार करे, उम्मती मुंहिंजो आशिक़ थी वञे त मां घर वेठे दीदार कराए छॾियां। इहो आहे हुजूर करीम जी ज़ात फरमाए थो त मां पंहिंजी उम्मत जे लाइ हरीस आहियां त मुंहिंजी उम्मत वधे, मुंहिंजी उम्मत वधे। इन जे लाइ मुंहिंजे मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पंहिंजे उम्मत जे लाइ त दुआऊं घुरियो, पर वलीयत में पंहिंजे मुरीदन जे लाइ इहे दुआऊं घुरियो, मुंहिंजा अल्लाह असांजो हाल कोन्हे पर ही असांजे हथ ते हथ रखी बैयत करे विया आहिनि। हे तोखे पढ़ता हज़रत हाजी हुसैन शाह जीलानी रहमतुल्लाह ताला अलैहि जो फर्जंद हज़रत सैयद मिठल शाह मस्त रहमतुल्लाह ताला अलैहि साकित ते फोतगी थी वई। हिकड़ी औरत हुई पर हज़रत पीर साईं मिठल शाह रहमतुल्लाह ताला अलैहि वटि खीर रोज़ानो पहुचाईंदी हुई। सुभान अल्लाह। हिकड़ी ॼाणे इत्तेफाक मरणो काए औरत गुज़ारे वई, उनखे मुजादा कब्रिस्तान ॾे खणी आया, उनखे कब्र जे अंदर लातो तन, सामीअ जे अंदर सुमारियो तन। हज़रत मिठल शाह मस्त खे ख़बर पई आहे, पाण फरमाए था बा तकड़ न कयो, बीहो मां अचां थो पियो। हज़रत साईं मिठल शाह रहमतुल्लाह ताला अलैहि कब्र जे अंदर लही करे उन माईअ जी बाह में हथ विझी करे मथां कपड़ो ॾे, कपड़े में हथ विझी फरमाइनि था ओ मुंहिंजा नाना मदीने जा मीर, ये तुंहिंजे बच्चे खे खीर ॾिजे, हिन जी बाह मां तो मुस्तफा जे हवाले थो कयां, हिन जी तोखे पारां हिन जी तोखे पारां मां हिन जी बाह तुंहिंजे हवाले थो कयां। मुंहिंजे हबीब जा आशिक़ो हज़रत साईं मिठल शाह रहमतुल्लाह ताला अलैहि हुअ त साईं सादिक़ हुयो, पर जॾहिं रसूलुल्लाह जो दीदार थी वियो थींदो हो, पर हिकड़े ॼाणे वेठे वेठे मुंहिंजे मुस्तफा जी कचहरी नसीब थी वई। सुभान अल्लाह। साईं जो इहो आलम थियो जो इन हाल में बस को साईं कैसा भी कोन
वो बाबा साईं हाजी हुसैन शाह जिलानी पुछो बाबा गाल छा है छा मसलो आ केड़ी तकलीफ आ छा थियो आ बस कुछ भी कोन पर इते के आशिक तर्जमानी करे चयो आ त अल्लाह जे कामिल बाने के कुछ ही से नजर आई जे करे अल्लाह जे कामिल वली जी अख उन जवान सा अटकी वई आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सब तोते खत्म तुझो कसम तुझो कसम सुभान अल्लाह जो खुद खुद तक करे माथो पे पर थकल तमायो सुभान अल्लाह ऐसो है सब तोते खत्म मजा साईं तोते सु खत्म बस सुभान अल्लाह कह जो कसम खणा अल्लाह जो कलम फरमाए तमा कह जो कसम खणा कुरान जो खणा पंजो खणा बेदली जो खणा अल्लाह जो खणा अल्लाह जो वली तो चवे मां कह जो कसम खणा राणा तो दीदार करायो आसू हम तो जी मोयो कसम पे तो जो तो खणा तो ते सु खत्म सुभान अल्लाह कसम भी तो जो खणा तो ते सु खत्म आहे उन हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे विलादत जो प्रोग्राम तमारे थियो अल्लाह ताला फरमाए तो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ अलैहि मा अनतुम हरीस अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम मोमिन जेदा वरी रऊफ भी आहे तरहीम भी आहे हाने तमा का सवाल आहे जेको उम्मत जेला अज़ीज़ को हुजे उम्मत जेला हरीस को हुजे उम्मत जेला रऊफ रहीम भी हुजे उन आमिना दे लाल जो मिलाद कबो यार कबो मोमिन खुशियां मनाओ सुभान अल्लाह कमली वाला आ गया मोमिन खुशियां मनाओ कमली वाला आ गया रब्बे सल्लिम गुनगुनाओ कमली वाला आ गया मदीने वारो अचियो हुजूर करीम जी साहब का जवाना मुस्तफा करीम जो रात दुनिया में अचन था पिया उन रात तमा के अजीब हिकड़ी हिकायत न पल के तारीखी मंजर बस मंजर तो के बुधाया तो उन रात आमिर नाले हिकड़ो बुत खाने में मुजावर वडा वडा बुत टंगियो ठायो सिंगारियो बुत खाने जे सहन में वेठो आए अन्या जो निहारे तो उन रात हिकड़ो नूर निकतो एकरी तो नूर जी तजल्ली थी वैया बुत मुहबर ठका कंदा किरंदाया फातो कंदाया किरंदाया ता जो किसरा जे कोट जे टुकरन ठका दे गया ओए कोट टुटिया अल्लाह जा बानो आमिर हैरान कियो त छा गाला बुत किरी पिया बुत खाना टुटिया उठी तकड़ में पंजे घर आयो घरवारी के तो चवे त तमा को मंदिर ॾिठो आया न घरवारी की चवे असां के खबर काने का एकरे में हुनजी न्याणिया जो अचूर बे सलामत आइन उनके हथ भी कोन पैर भी कोन बीमारी जे आलम में आ दुआ दी चवे बाबा आओ हिकड़ी से मां ॾिठिया हिकड़ो एड़ो त नूर असांजे घर मां निकतो एड़ो त असांजे नूर घर मां तकली दे रवानो थी वियो जो उन नूर मुखे मोहे विधो आहे आमिर तो चवे को अबा तोखे नजर आयो बच्चा घरवारी तोखे नजर ना आयो मुखे नजर ना आयो बाबा मुखे नजर आयो आमिर अहले किताब इंजील जो वडो जाणू वेही एकड़ो तसव्वुर जो कई बेल लफ्ज़न में तवा के बुधाया फार कढी उन जो सोचो त ही छा हो आखिर जका के नजर आई जे नूर जी एतरी झलक नजर आई पुत किरी पिया है मुजी न्याणी जो मसलो छा है सोचे जी आओ जेको किताबन में जवान जो हुक्म आ तौरात में हुक्म आ इंजील में या ज़बूर में आ रब न भुलाए त आमिना जो लाल दुनिया ते अचियो सुभान अल्लाह तकबीर अल्लाह अकबर रब न भुलाए तो वो आमिना जो लाल अची वियो जी जो न यागार कई आ तो उन जी न्याणी भी चवे मुंहिंजा मौला करीम बाबे जे पे
तौर त वो मुस्तफा अची वियो आहे उन जे अचण जी नूर जी तजल्ली हुई उन जो वास्तो थी उहा मुंहिंजी बि जान सां टकराई हुई असां जे घर जे अंगण मां बि गुज़री छो त खेवण थींदी आहे खेवण ढोकलारू में बि नज़र ईंदी पके में बि नज़र ईंदी करूंडी में बि नज़र ईंदी उहा न्याणी थी चवे मुझा करीम रब उन नूर जे सदके मुझे सेहत दई छदे उन माई जो दुआ घुरी आ न्याणी आ त अल्लाह उनके तंदुरुस्त करे छडियो आ अल्लाह उनके खुश करे छडियो आ जिया जो उन जो मंजर उन आंगन ॾिठो आ वधीक हैरान थियो वाह मुस्तफा तुझे नूर जो शान आ मुझी न्याणी त खुश थी वई चलो न्याणी त रही इते उन त पर रसूलुल्लाह ते ईमान आणे छडियो आमिर उता पंजो घर छॾे वठी तो भजे भजंदो आयो कुॾंदो आयो सिधो हज़रत अबू तालिब जे घर जे दरवाजे के दी खड़काए केरा कर तो मां आमिर आया ओ अबू तालिब कसम दी रब जो ॿुधा त तुंहिंजे घर कंहिं नंढड़े जी का आमद थी आहे छा हज़रत अबू तालिब हज़रत अब्दुल मुतल्लब हज़रत हबीब करीम जी ज़ात के पंहिंजे हथनि मुबारक ते खणी ॿाहिरि जो आयो आमिर मुझे मुस्तफा करीम जो चेहरो ॾिठो दिल ॾेई छॾी हुजूर जे कदमनि खे चुमी ॾिनई हिकु दफ़ो ॿियो दफ़ो टियों दफ़ो चुमी ॾिनई त दम परवार थी वियो आमिर अल्लाह अकबर करे पट ते आयो आख़िरी लफ़्ज़ थो चवे अबू तालिब ॿिया जॾहिं कुसनि मां अवली रसूलुल्लाह जो क़ुर्बान ॾींदो वञा वारो अचे त बि ॻाल्हि हा के मंसूर जहिड़ा सूरी चढ़ंदा के शाह मंसूर जहिड़ा शम्स तबरेज़ जहिड़ा सिज लाहींदा त उहे बि सूरी चढ़ंदा पर मां अवली मुस्तफा करीम जे आमद वारे दिहाड़े कई हुजूर तां तारीख़ में सवाल ईंदो आहे सब खां पहिरियां हुजूर करीम जे कदमनि ते क़ुर्बान थियण वारो आमिर आहे सुभान अल्लाह आमिर सुभान अल्लाह कॾहिं के शायर चयो न हिया मिलाद जी आए खुशी महबूब जो उर्स मुबारक वा ये ईद मिलाद जी आए खुशी महबूब जो उर्स मुबारक वा तू पर शन पे मत अर्शन पे सुभान अल्लाह सुभान अल्लाह तू परेशन ते रब अर्शन ते खुद पान मलाई दो मालिक हिया ईद मिलाद जी आए खुशी महबूब जो सुख बारक मुजादा उन मुस्तफा करीम जी ज़ात बरकात आशिक आमिर जी न्याणी आ हाणे हुजूर करीम जी ज़ात बरकात जी ज़ाहिर उम्र 40 साल दी आ ऐलान नबूवत मुझे मुस्तफा ज़ाहिर में ये फरमायो बाकी त अव्वल मा खलक अल्लाह नूरी सब खां पहिरियां मुस्तफा फरमायो त मां मोहम्मद करीम जे नूर खे अल्लाह बनायो आ सुभान अल्लाह कोन हो कुर्सी कोन ही लो कोन हो कलम कोन हो काश अल्लाह जी ज़ात फरमाए दो सबका पहिरियां अल्लाह जी ज़ात बरकात जे हबीब फरमायो मां मुस्तफा करीम जी ज़ात खे अल्लाह बनायो हज़रत जाबिर को चवे मदीने वारा सुभान अल्लाह जी ज़ात सबका पहिरियां कंहिंखे पैदा फरमायो मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात फरमायो अव्वल खलक अल्लाह नूरी सबका पहिरियां मां मुस्तफा जे नूर खे बनायो पर जाबिर खुद सबका पहिरियां अल्लाह जी ज़ात तुझे नबी के नूर के बनाए पंजे नूर सुभान अल्लाह तो पैदा दे अल्लाह जी ज़ात बरकात फरमाए तो जाबिर सब का पहला अल्लाह जी ज़ात बरकात तुझे नबी के नूर के पंजे नूर में बनायो मालूम है तो मुस्तफा नूर न आला नूर है जो हबीब करीम जी ज़ात बरकात का सहाबी सवाल को करे खुद मुस्तफा तो बुधाए सब का पहले अल्लाह जी ज़ात तुझे नबी के नूर के पैदा कयो पर पंजे नूर में सुभान अल्लाह जने पंजे नूर में पैदा किया अल्लाह ताला कुरान में फरमाया सूरह माइदा कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन आए तुम्हारे में अल्लाह
जे तरफ का नूर ऐं उहो शाहिद ठही पियो आहे साण शाहिद हिकड़ी मुंहिंजी गवाही आहे तव्हांजे नूर आयो ॿी गवाही कुरान मौजूद आहे त मुस्तफा नूर आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह या अय्युहन्नास क़द जाअकुम तालिबत सुभान अल्लाह चोई कोन ये दिल बोले सुभान अल्लाह चो तव्हां बि चओ सुभान अल्लाह तव्हांजो कसूर कोन्हे को बारह बार ना सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये नंढड़ा सगीर बि दिल खोले झुमी न सुभान अल्लाह चवंदा वॾड़ा थींदा त चवंदा असांखे बि पंहिंजे वालिदैन सां असांखे बि पंहिंजो बाबू मस्जिद ते वठी वेंदो हो नमाज़ पढ़ंदो हो असांखे बि मस्जिद वसाइणी आहे पर जे नंढनि खे ठोड़ाईंदासीं चवंदा वञ बड़ा वॾा ठोड़ाईंदा मस्जिद वञो ई न बाबा सुभान अल्लाह नंढनि खे ठोड़ाइणो न आहे नंढनि खे आणणो आहे इहे सिखंदा जीअं तव्हां ॿुधंदो ईअं ई ॿुधंदा तव्हां सुभान अल्लाह चओ था नंढड़ा बि तव्हां सां गॾु था झूमी चवनि सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि जेको आमिर जी धी उन जी 80 साल उम्र थी चुकी सुभान अल्लाह 40 न 60 साल 59 साल तो 19 साल की उम्र में हो नौजवान हुई उन का बाद में मुस्तफा करीम जी जात बरकत 40 साल ज़ाहिरी जिंदगी जा रही ऐलान फरमायो हुआ कीअं जो अचे पई मुझे मुस्तफा करीम मुर्गी फरमायो दिया उन मुझे आशिक जी धी याद परो परो मां मुस्तफा जे कदमन पे सिर ॾेई कुर्बान जो सुभान अल्लाह मुझे मदीने वाले घोट उन के सोन जो अशरफियूं ॾेई उन जा झोल भरे करे उन खे रवानो कयो हो वञी चादर मुबारक इनायत फरमाई हुई उन सां एतिरी शफ़क़त सां मेहरबानी सां पेश आया जो मुझे महबूब जा आशिक ॿियूं औरतूं रीस करे रहियूं हुयूं काश असांजो बाबू मुस्तफा तो कुर्बान थी वञे हा असांखे बि रसूलुल्लाह जी इज़त ॾे हा मुंहिंजा तव्हां जेको मुस्तफा जो थी वेंदो आहे त मुस्तफा उन जो थी वेंदो आहे सुभान अल्लाह हबीब जो थी वेंदो आहे अल्लाह जी बरकत जो हबीब उन जो थी वेंदो आहे हिकड़ी शायर कर ॾाढो सुहिणो शेर चयो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह रीसो सच रब राजू खलकियूं मगर ज़हन का वो शान में हलकियूं बार बार की रात अची वई पर अफसोस मुसलमान आज के रसूल तवाजा सीना खाली है पेट दे इन जो वठी कोन नी सकिया घरन ते झंडा हणो सीने ते बेज हणो गाड़ी ते झंडो हणो मुझे हबीब जा आशिको यो को दिखा कोने पर इश्क जी मोहब्बत जी अलामत कदी अलामत ज़ाहिर कयो इंशाअल्लाह सा झंडो पे हणदा से गाड़ी ते भी घर ते भी मोटरसाइकिल ते भी पाजे सीने ते भी झंडो हणदा से हबीब अलैहिस्सलाम जा आशिक तो चवे रात जो 359 आए सभिनी सत रात खां भली रात जेका आहे वधीक रात जेका आहे उहा रबियुल अव्वल जे आमद वारी रात आहे 360 रातूं कलकियूं मगर ज़हन का शान में हलकियूं छो त मोहम्मद में तवल्लुद थुवई पढ़नी बाबरकात थुवई पढ़नी बाबरकात रबियुल अव्वल में वो साल सजी का राज भरी आहे हिकड़ी रात बारी सुमर जमी आए जमा मोहम्मद जहड़ी दात जमा मोहम्मद जहड़ी दात रबियुल अव्वल में वो साल सजी का रिसतु कन्हे न रात सारातियूं एड़िया इज्जत लहिन आतियूं रिसतु कन्हे न रात सारातियूं सुभान अल्लाह एड़िया इज्जत लहिन आतियूं पाणा भलियूं कर चवनि पियूं हर हर पाणा भलियूं कर चवनि पियूं हर हर हिन जे सरिया हिन जे करिया जुड़ी कायनात हिन जे करिया जुड़ी कायनात रबियुल अव्वल में वो साल सजेगा रबियुल अव्वल महीने में सजे साल वो रात भलिया जंहिंमें मुस्तफा जी आमद थिया सुभान अल्लाह हबीब करीम जा जेको आमद थिया पर आमद जे हवाले सां तव्हां इहो ज़िक्र ॿुधंदा अचो था मां हिकड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां मुंहिंजे हबीब
ज़ात बरकत दुनिया में आया है कुछ दिहाड़ा गुजरिया है हजरत अब्बास जेको मुस्तफा जो चाचो जंगल जे अंदर शिकार करण जे ला वने तो पियो एकड़ो वडी मुश्किल सा हरण फासायो हरण फासाए करे उनके पत्ती करे लठियूं वणी आदो पियो करे हरण हाथो चाता हुए रसा छिनाए प्रभु ने पोइते हलियो तो वने वरी बदे दो रे दवा जने अब्बास ये लतन ये कयो उन हरण में अल्लाह ज़बान दिनिया कवे तो अब्बास मां बेदी मगुनाया तो आखिरी नबी मिठे मोहम्मद करीम जो चाचो आई जको तो जो भाई मोहम्मद करीम अचियो आहे मां उन मुस्तफा जी निस्बत जे करे तुझी इज्जत दो गया तुझे आदो कोन हलंदुस रसा छड़े दे मां तुझे पोयो मुस्तफा ते सलाम पढ़ंदो वेंदो सुभान अल्लाह कोने पर मां मुस्तफा करीम ते तुझे पोया पाने जो इंदुस झुंगारी दो इंदुस हलंदो इंदुस मुस्तफा करीम जी ज़ात बरकत जाबानो एकड़ो इहो वाक़ियो थियो हजरत अब्बास मुझे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जा आशिक अञा ज़ाहिरी कलमो न पढ़ियो आहे हबीब करीम जी ज़ात बरकत जन हिंदोरे में आरामी हजरत हबीब करीम हिंदोरे में आरामी आहिन ऐलान नबूवत न थियो आहे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जा आशिक ज़ाहिरी असल में तो तवा के मां परी बुधाए मुस्तफा नबी थी आयो सुभान अल्लाह मुस्तफा नबी थी आयो हो तो जेकरे या गाल कजे त सारी ऐलान न थियो वा हुजूर अब्बी के निया या गाल ठहे थी छो तो मुस्तफा करीम जी ज़ात अवल नबी थी आया तो हजरत अब्बास को सोचो तो अज मुखे भाई पे जी सक लगी आ उन जो पीर जवानी में दुनिया चले बुर्रे यतीमा अंबड़ जीजर में दुनिया चली गई थस वन्या तो सही उन हबीब करीम जो दीदार न करे था यानी भाई के ऋषि था हजरत अब्बास जो अचे ने हारे चंद्र के मल हेदे पियो दे के मल हिन तरफ पियो दे के मल दक्षिण पियो दे के मल उत्तर पियो दे सोची कमन बना ले तो जुद्दुल वची आज का क्या मतलब बुझदा से हुआ जी याद था चलो हुआ पानी जगह दे रुकी भाई के लखना अंदर जो अचे हुजूर हिंदोरे में है चाटे चाटे आंगुर हुई ओदे ओदे चंद्र भूमि रहे नगड़ा नाज करे दिया रात तक जन बारन सा सुभान अल्लाह नगड़ा नगड़ा नाज करे दिया रात तक जन बारन सा ये रबर रंग कयो मुझे सुन मोहम्मद तारन सा ये रबर रंग कयो मुझे सुन मोहम्मद तारन सा राज वेठो करे चंद्र सा राज वेठो करे हबीब करीम जी ज़ात बरकत जारी ऐलान फरमायो हजरत अब्बास आयो मुझा साईं कलमो तो पढ़या हो और मुखे को मौजो करे लायो मदीने वाले घोट जी ज़ात बरकत जन के मुर्ग अची वई मुर्गी करे मुझे महबूब फरमायो चाचा तू ॾियारो विसरी वई छा जॾहिं तू मुझे हिंदोरे ते आयो है मां चंद्र सा रांद खेली रहियो हुयुसि चाचा तो का वो ॾियारो विसरी वियो जॾहिं तू मुझे हिंदोरे ते आयो है मां चंद्र सा रांद खेली रहियो हुयुसि हबीब करीम जी ज़ात बरकत जे चाचे मुर्गी चयो वो भाइटिया मूंखे रब जो कसम आहे त तू सच चयो आहे जेकॾहिं हिंदोरे में रही करे तू मुंहिंजे हालात खां वाक़िफ़ आहीं असां जो ईमानात अज मुस्तफा हिन आशिक जे हालात खां भी वाक़िफ़ आहे असां जे दिलनि जो राड़ियो मुस्तफा ॿुधी रहियो आहे फिर हज़रत अब्बास पढ़ियो कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पर याद रखो अञा ऐलान नबूवत ताज़ो थियो आहे मुस्तफा मक्के में आहे मक्के खां ॿाहिरि तकरीबन 22 किलोमीटर जे मुफ़ासिले ते एकड़ो बकरार बकरियूं वेठो चारे बकर चारींदे बगड़ जो आयो त लूह ने एकड़ी बकरी खणी वरी बकरी जो एकड़ी खणी वरतई त हू को सगो मतारो होयो उन बे वारो वारो करे लटकियूं हणी सही असदुल्ला होयो को तो जेड़ो जवान बकरी आजाद करे वरतई बकरी त आजाद थी वई बगड़ो वयो कंदो हेठ करे वनी जबल जी टिकरी ते वे रहे तब का में मेरे सरत वाले बुजुर्ग लिखो आ प्यार नबी वाले में लिखो आ लेकिन तो बगड़ वनी टिकरी ते जो वे रहे ज़बाने हाथ हां तो चवे मुजादा के तो वे ना मुखे शिकार जी इन वरी को शिकार फसे छडी
मां खावा भूख लगी इन शिकार फसे जयो ना हेरा तो मची वियो त बगड़ थी करे ॻाल्हाए अचे थो ई ॻाल्हि कीअं हे मूंखे अजीब ॻाल्हि थी लॻी बगड़ तो ॻाल्हाए बगड़ हुनजे इरादे खां सम्झी वियो चवे सो पियो तॾहिं जानवर ॻाल्हाईंदा बिल्लो कुकड़ कुतो बगड़ गिदड़ ये ॻाल्हाईंदा जे मालिक जे तरफ जो हूंदा त वरी ॻाल्हाईंदा कुते खे बुख घणी लॻंदी मालिक खे चओ मूंखे बुख घणी लॻी आहे वारो कर मारी ॾे अञा दे घो थियो आहे बिल्लो चओ मूंखे मारी ॾे हुन बगड़ जो ॻाल्हायो आहे त हू थो चवे अफ़सोस आहे तोखे इहा शइ कीअं हथ नज़र आई ऐं तूं बगड़ हाणे सोचे बि पियो त जानवर ॻाल्हाइनि अथा पर ही ॿोली कहिड़ी पियो थो ॻाल्हाए त मूंखे शिकार मिलियो छा हिन जेको बीजो हुयो जो हिनखे शिकार मिलियो मुंहिंजी बकरी ज़ोरी पियो खणी खाए हे ॻाल्हियूं खणी थो करे त हुन बगड़ दिली इरादो सम्झी हुनखे चयो हू दादा हेॾे आ परेशान न थी मां ॻाल्हायो वॾी ॻाल्हि कान्हे का वॾी ॻाल्हि त इहा आहे जो ॾिठो मके